सैयद साले मोहम्मद शाह अल मारूफ ॻोठाणी कचहरी जो फ़तेह ख़ान हैदराबाद जे काज़मी सादातन मां हो। हुन 4 अप्रैल 1938 ईस्वीअ ते सैयद दादन शाह जे घर में अखि खोली। संदसि अबाणो ॻोठु दरियाबेग मुग़ल जे नाले सां सॾिजे थो, जेको हाणे हैदराबाद शहर जो हिसो बणिजी वियो आहे। हुन इब्तिदाई तइलीम पंहिंजे अबाणे ॻोठु ऐं उन खां पोइ फाइनल अदीब फाज़िल जूं डिग्रियूं शहर जे मुख़्तलिफ़ इल्मी इदारनि मां हासिल कयूं। नौजवानी जे ॾींहंनि में हुन प्राइमरी उस्ताद तौरु बि ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं, पर पोइ हुन उहा सरकारी नौकरी छॾे ॾिनी ऐं वञी फ़न ऐं फ़नकारी जे शोबे हवाले थियो। हैदराबाद बाईपास जे भर में आहे ऐं तालीम शुरूआती जेका तालीम थी उहा उते ई थी, ॻोठ में ई थी प्राइमरी वग़ैरह। ऐं उते वरी कुझु टाइम वरी टीचर बि रहिया उन ई स्कूल में साॻिए में। पोइ वरी हितां जॾहिं मां आया हैदराबाद शहर में, पोइ कुझु टाइम ट्रेनिंग कॉलेज में पढ़िया। पोइ वरी आख़िर में वरी अॻे थींदी हुई फाइनल थींदी हुई। पोइ साईं जन फाइनल बि कई। पोइ बसि हेसिताणी साईं जी तइलीम थी। पोइ वरी रेडियो ऐं टेलीविज़न वग़ैरह। सैयद साले मोहम्मद शाह 4 अप्रैल 1959 ईस्वीअ धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो अनाउंसर थियो। रेडियो पाकिस्तान ते अदाकारी ऐं सदाकारी में खेसि नाम्यारनि ब्रॉडकास्टरनि अब्दुल लतीफ़ अब्बासी, MB अंसारी, इब्न इलियास सुमरो, सैयद मंदूर शाह नकवी ऐं मुराद अली शाह जहिड़नि शख़्सियतनि जी रहनुमाई हासिल थी। रेडियो हैदराबाद ते ई हिन मुख़्तलिफ़ ड्रामनि ऐं फीचरनि में बि हिकु अदाकार ऐं सदाकार जी हैसियत में ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं ऐं अनेक ड्रामनि ऐं फीचर में हीरो जो किरदारु अदा कयो। रेडियो में संदसि यादगार ड्रामनि में आख़िरी राति, सजण सफ़र हलिया, गुलनि जहिड़ा घाव, तमूचन, सोझरो, रुञ जा राही, अमृत, जीवन ऐं प्यार जहिड़ा पंहिंजे वक़्त जा शानदार ड्रामा शामिल आहिनि। उन्हनि ड्रामनि जा अनेक किरदार ऐं सदाकार ऐं पेशकार जेतोणीकि हयाती जे क़ैद में नाहिनि रहिया, पर उन्हनि अक्सर ड्रामा अॼु बि रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे लाइब्रेरी में महफ़ूज़ आहिनि। उन्हनि ड्रामनि जे टेपनि खे जॾहिं अॼु बि लाइब्रेरी मां कढी रेडियो जी पुराणी मशीन ते फेराए ॿुधिजे थो, तॾहिं पंहिंजे वक़्त जे मशहूरु ऐं मुमताज़ किरदारनि जा अक्स ऐं ओलड़ा माण्हूअ जे ज़हन जे आकाश ते तिरवरनि जीअं तरी अचनि था। मलका तोखे मुबारक हुजे। अठीली औरत तो ही छा कयो? तो मरी गई है। नाज़नी धरती जे गोले ते कब्जो करे सघे थो, दरिया जा मुंह मोड़े सघे था, हिमालय खे धोड़े सघे थो, पर इंसानी दिल खे फतह नथो करे सघे। आओ तुझो कत्ल कंदुसि, तुझो लाश मंगोलिया जे मलकाउनि जी आंख ॾिदो, मंगोलिया जो झंडो झुकायो वेंदो, तो फातिह आज़म सरदारनि जे सरदार चंगेज़ खान खे शिकस्त ॾिनी आहे। ऐं बहादुर नाज़नी तुझी अज़मत के सलाम 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 है।
रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां शाम जे वक़्तु ॻोठाणनि माण्हुनि लाइ कचहरी जो प्रोग्राम 29 अक्टूबर 1959 ईस्वीअ धारे शुरू थियो। उन दौर में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो मशहूर प्रोड्यूसर सैयद मंजूर शाह नकवी ॻोठाणनि भाइरनि जी कचहरी वारे प्रोग्राम जो स्क्रिप्ट लिखंदो हो। 20 जुलाई 1960 ईस्वीअ धारे ॻोठाणनि भाइरनि जी कचहरी जो नालो मटाए जमूर जो आवाज़ रखियो वियो ऐं उन खां पोइ उहो प्रोग्राम सोन वरनी धरती जे नाले सां बि नशर कयो वियो। ॻोठाणी कचहरी जो प्रोग्राम हाणे ॾाॾे फ़तेह ख़ान जी ओताक़ जे नाले सां रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पाबंदीअ सां नशर कयो वञे थो। जदा अमजद 13 साल थिया पूरा ॾाॾे फ़तेह ख़ान खे पाण खां मोकिलाए, ॾाॾे मरायदे खे पाण खां मोकिलाए, पर इहो वरी पंहिंजे लाइ इहो बि मिसाल आहे। हिन प्रोग्राम जूं बैकग्राउंड ट्यून्स बि वक़्त सां गॾु तब्दील थींदियूं रहियूं। हीउ प्रोग्राम जॾहिं सोन वरनी धरती जे नाले सां नशर थियो तॾहिं हिन जी ट्यून तब्दील करे शाम जे पहर जी अकासी वारी ट्यून रखी वई। उन ट्यून में जिते माल जे चढ़नि जा आवाज़ शामिल कया विया उते ई उन जे पस मंज़र में बांसुरी जी उदास सदा खे शामिल कयो वियो। हुन ट्यून खे जॾहिं अॼु बि कनाइबो आहे तॾहिं लॻंदो आहे त सूरनि जी सतायल सिंध तां मोकिलाणी वक़्तु दुनिया खे रोशन कंदड़ सिज जो गोलो बि ॼण त पार कढी रोंदो वेंदो आहे। सैयद साले मोहम्मद शाह जी कचहरी प्रोग्राम खे वक़्त जे ॿिनि न्याम्यारनि ऐं हाकारनि प्रोड्यूसरनि जी निगरानी में पेश कयो वियो। अली नवाज़ ख़ासकेली उन प्रोग्राम जो लॻभॻि 18 साल पेशकार रहियो। सैयद साले मोहम्मद शाह जे हवाले सां अली नवाज़ ख़ासकेली वटि बि अनेक यादगिरियूं आहिनि। कचहरी में सालम शाह देर सां पहुतो, आऊं बि देर सां पहुतुसि। अब्दुल अबड़ो अकेलो कचहरी में हो, उहो माण्हू कोन थियो, पर वॾा आर्टिस्ट हुआ। हुन कचहरी में इहो तासुर ॾिनो त कचहरी में सभु माण्हू वेठा आहिनि, अॼु ॻाल्हाइनि कोन था। ॾाॾा तव्हां ख़ुशि आहियो, कमदार तव्हां ख़ुशि आहियो, फलाणा तव्हां ख़ुशि आहियो, कमदार आहे कोन, पर हीउ हिकिड़ो ब्लाइंड मीडिया आहे, उन में तासुर इहो सभु गॾु वेठा आहिनि। ख़ैर हिन किसो हलाए 3-4 मिंट चई भला में नथा अॼु ॻाल्हायो त तव्हांखे मोहम्मद जुबन जो हिकिड़ो कलाम ॿुधायां थो, पोइ मन में ॻाल्हायो। कलाम हिन लॻायो जेको ॻायो हुन, यार ॾाढी इश्क आतिश लाई आहे। इहो कलाम जॾहिं हली 2 मिंट हलिया तेसीं सालम शाह अची हलियो। रेडियो पाकिस्तान में हिकिड़ी तव्हां सम्झो था हुन ॻाल्हि खे त एंट्री थींदी आहे। सालम शाह खे सॼी ॻाल्हि ब्रीफ कई त हीअ ॻाल्हि आहे, मूं अहिड़े नमूने प्रोग्राम पेश कयो, हाणे तव्हां एंट्री ॾिजो। पोइ नमूने हुन चयो ठीकु आहे, मूंखे त ब्रीफ करे छॾियो। कलाम ख़तमु थियो। सालम शाह चयो त जानवर खान जे करे अॼु इहो कलाम न ॿुधाई आहे त अॼु कोन ॻाल्हायां। केॾी वॾी हाज़िर दिमाग़ जी ॻाल्हि आहे। बुराए तौरु सालम शाह हिकिड़ो अहिड़ो आर्टिस्ट हो जंहिंखे प्यार जी ज़रूरत हुई, मोहबत ज़रूरत हुई। हिकिड़े ॿार वांगुरु हुनखे डील कबो हो, जीअं ॿार खे डील कबो आहे। जेकॾहिं न त ॿारु नाराज़ थी वेंदो हुयो, ऐं नाराज़ बि थी वियो, हिकु दफ़ा नाराज़ थी वियो कंहिं ॻाल्हि जे करे। मूंखां नाराज़ न थियो, कंहिं मामले खे नाराज़ थी वियो। पोइ हुनखे घर वियोसि, असीं 2 टे दोस्त वियासीं, वठी आयासीं, वापसि अची वियो। वरी हुनखे पाण कचहरी सां इश्क हो। माण्हुनि जे इश्क जो अंदाज़ इहो हो त अहिड़ो वक़्तु बि कचहरी जे हवाले सां गुज़रियो आहे जो माण्हू कारूं काहे जंहिंमें मर्द तोड़े औरतूं घेड़े जे घेड़ थींदा हुआ, हुनखे ॾिसण जे लाइ ईंदा त कहिड़ो आहे सालम शाह। इहा हुनखे ऑफर थी टेलीविज़न ते त इहो किरदारु रेडियो जेको हुते कर, इहो कोन कंदुसि, भले मूंखे प्रोग्राम न ॾियो था। केॾी वॾी ॻाल्हि आहे। कुझु ॾींहं जी तबियत ख़राबु थी वई त हिकिड़ो लिसनिंग हूंदी तमामु घणो। हिकिड़ो माण्हू रेडियो ते आयो, अची छो कोन थो, असांजी तबियत ख़राबु आहे, घर वञणु वियो। हिन 0 मीटर गाॾी वठी ॾिनी हुनखे, चढ़ियो हुन ते ईंदो जीअं प्रोग्राम में डेली ईंदो आहे।